अस्सलाम वालेकुम। लियाकत मीरानी तालीम के बारे में ही क्लिप्स जेके वो सॼी सिंध में तालीम सिंध में पेडोलॉजी मैथोडोलॉजीज़ ऐं ॿियूं शयूं जेके उहे मां तव्हांखे ॿुधाईंदो रहंदुमि। जेकॾहिं तव्हांखे इहे ॻाल्हियूं बहितर थियूं लॻनि त तालीम जे प्रोमोशन जे लाइ, तालीम जे इम्पोर्टेंस जे लाइ, तालीम जे बहितरीअ जे लाइ इहे बहितर आहिनि त महिरबानी करे सिंध जा हेड मास्टर, सिंध जा हेड टीचर, सिंध जा स्कूलनि जा इदारनि जा प्रिंसिपल, मालिक, टाइम टेबल इंचार्ज, उस्ताद ऐं शागिर्द ऐं जेके सुञाण दोस्त आहिनि तालीम जा उहे मुंहिंजी चैनल खे सब्सक्राइब कयो प्लीज़। आई नीड योर सब्सक्रिप्शन। सो अॼु असां डिस्कस कंदासीं पेपर में सवाल कहिड़े क़िस्म जा हुजणु घुरिजनि ऐं सवालनि जी कीअं जोड़जक हुजे, सवालनि खे कीअं तयारु कजे या उन में कीअं विझनि। हाणे पहिरियों त महिरबानी करे जेके बि उस्ताद क्वेश्चन पेपर डेवलप था कनि, ठाहिनि था या ट्रेनिंग कराइनि था, महिरबानी करे इन ॻाल्हि जो ख़्यालु रखनि त असां वटि 100 मार्कूं आहिनि ऐं 10 चैप्टर आहिनि। हाणे महिरबानी करे जेकॾहिं 100 मार्क्स जो पेपर असां ठाहिण वञूं था त पेपर सेटर जेको आहे उहो महिरबानी करे 10 चैप्टरनि मां हर चैप्टर खे 10 मार्कुनि जी जेका आहे सा कवरेज ॾींदो। कहिड़ी बि सूरत में हर सवालनि जे हिसाब में उनखे स्पेस मिलंदी। उन खां पोइ 10 चैप्टर आहिनि असां वटि, मिसाल कंहिंमें 15 में थी सघनि था ऐं 15 चैप्टर 100 मार्कूं, 20 चैप्टर 100 मार्कूं, जंहिं मैट्रिक 9th से जंहिं ओवरऑल लेसन्स बि घणा थी सघनि था त उन हिसाब सां 100 मार्कुनि ते 10 मार्कूं हर चैप्टर ते डिस्ट्रीब्यूट थींदियूं। इहे त 10 जे करे रखियूं त तव्हां आराम सां सम्झी सघो। जेकॾहिं 100 मार्कूं 12 चैप्टर आहिनि त पोइ उन हिसाब सां जेको तव्हांखे 8 मार्कूं हर चैप्टर खे रखणियूं पवंदियूं। हर चैप्टर खे जे मटीरियल खे बि इक्वलिटी जे हिसाब सां तव्हां उन में सेट कंदो, मार्कूं बि भराए ॾियो ऐं चैप्टरनि जो मवाद बि जेको आहे उन क्वेश्चन पेपर में जेको आहे बहितर ॾिबो। हाणे क्वेश्चन पेपर में छा हूंदो आहे, हाणे कहिड़ा सवाल हूंदा आहिनि पहिरियों पंहिंजे ते डिस्कस कजे। पहिरियों त कंप्रीहेंसिव सवाल हूंदा आहिनि। हाणे कंप्रीहेंसिव सवाल जेके हूंदा आहिनि, अॼुकल्ह कंप्रीहेंशन जो पोर्शन जेको आहे उहो क्वेश्चन्स में अचे थो, सवालनामे में अचे थो, क्वेश्चन पेपर में अचे थो। हाणे उन में छा करणु घुरिजे, उन में ॿारनि खे रीडिंग बि कराए सघो था। तव्हां पैसेज ॾियो, ॿार उनखे रीडिंग कनि, उनजी रीडिंग स्किल्स मालूम करण जे लाइ मार्किंग कयो, उते मार्क पंहिंजो रखो। जेकॾहिं हे पोर्शन 20 मार्कुनि जो आहे त महिरबानी करे तव्हां उन्हनि जी पंहिंजे हिसाब सां 5 मार्क रीडिंग ते 5 मार्क हुजनि। जेकॾहिं तव्हां उन डिक्टेशन कराइण था चाहियो त 5 वर्ड ॾेई उन 5 जी जेका आहे डिक्टेशन कराए सघो था। राइटिंग स्किल्स जेके आहिनि से उहे असांजा हूंदा। राइटिंग स्किल्स में डिक्टेशन वग़ैरह अचे भई पैसेज को उन खां राइट कराइण जी कोशिशि कयो त बि थी सघे थो। लिसनिंग कैपेसिटी आहे, हुन में लिसनिंग कुझु हूंदा आहिनि त तव्हां वीडियो क्लिप ॾेखारी, तव्हां साउंड ॿुधायो, साउंड ॿुधाइण खां पोइ तव्हां हिकिड़ो क्वेश्चन डेवलप कयो जंहिंमें उन जेको पैसेज आहे उन में तव्हां सवाल कढिया ऐं जवाब बि उन में त अहिड़े नमूने सां तव्हां 20 मार्कुनि खे उनखे विरायो त रीडिंग स्किल्स बि अची वञनि, राइटिंग स्किल्स बि अची वञनि, डिक्टेशन बि थी वञे, लिसनिंग कराए या पैसेज जे पासो रीड कराए या उन खां अलावा क्लिप था ॾेखारे तव्हां उन खां 20 मार्कुनि जो पेपर कढो त जीअं उन कंप्रीहेंशन ऐं हाज़िर जवाबी ऐं ॿार जो जेको ऑन स्पॉट रिप्लाइज़ आहिनि उहे कीअं था मिलनि, इहो ॾाढो ज़बरदस्त ऐं बहितरीनु रहंदो। उन खां पोइ तव्हां ऑब्जेक्टिव जो पोर्शन हूंदो आहे हमेशह बी सेक्शन में 30 मार्कुनि जो। अॼुकल्ह जेका आहे असांजे मुल्क में या असांजी सिंध में अहिड़े क़िस्म जे पेपर में 30 मार्कुनि। हाणे 30 मार्कुनि में कहिड़े क़िस्म ॾेई सघनि था, उन में तव्हां ब्लैंक्स ॾेई सघो था, खाल भरियो, 10 खाल ॾेई सघो था, तव्हां 10 MCQs ॾेई सघो था, मल्टीपल चॉइस। उन में डिस्क्रिप्टर जो थोरो ख़्यालु रखिजो, थोरा डिफरेंट रखिजो। IB वांगुरु न त एॾा क्लोज़ हुजनि जो माना आंसर अटेम्प्ट करण में जेको आहे कैंडिडेट खे तमामु तकलीफ़ थिए या शागिर्द खे तकलीफ़ थिए। शागिर्द खे फेल करणु असांजो मक़सदु न आहे, पर MCQs मल्टीपल चॉइस जेको आहे तव्हां 10 ॾेई सघो था, 10 ट्रू फॉल्स ॾेई सघो था। जेकॾहिं 10 जी कैटेगरी में ब्लैंक्स MCQs ट्रू फॉल्स 10 ॾींदो त तव्हांजो 30 जो पोर्शन जेको आहे बहितर हूंदो। सवाल कीअं ठाहिजनि, कंटेंट कीअं हुजणु घुरिजे, उन ते पोइ डिस्कस कंदासीं। हिन में तव्हां मेन त कॉलम्स ॾेई सघो था, लेबलिंग ॾेई सघो था, पर ओवरऑल ब्लैंक्स MCQs ऐं ट्रू एंड फॉल्स जेके आहिनि से 10 ॾींदो त तव्हांजो हे जेको आहे 30 जो पोर्शन पूरो थी वेंदो। उन खां पोइ शॉर्ट आंसर्स जेके आहिनि, शॉर्ट आंसर्स जे लाइ 30 मार्कूं हमेशह रखियूं वयूं रखंदा आहिनि, इहो पैटर्न आहे असांजे लाइ। हाणे शॉर्ट आंसर्स जेके आहिनि उन में ॿार जी कैपेबिलिटी चेक कयो। लंबो चौड़ो जवाबु न हुजे, लंबे चौड़े जवाबु हुजण जो या टिको जवाबु असांखे न घुरिजे। असांखे जेकॾहिं को क्वेश्चन्स ॾियणो आहे, क्वेश्चन ॾियणो आहे जंहिंजो 3 मार्क घुरायल आहिनि हर क्वेश्चन ते, त उनजो महिरबानी करे
जवाब हिक लाइन में, ॿिनि लाइननि में, वधि में वधि 3 लाइननि में हुजणु घुरिजे। पेपर सेटर खे इहो ख़्यालु करणु घुरिजे त 3 मार्कूं ॾेई 3 मार्कुनि जो मवादु वठणु घुरिजे। ऐं यादि रखिजो जेकॾहिं को शागिर्दु पंहिंजे तरफ़ां को स्ट्रक्चर ठाहे ऐं तव्हांखे जवाबु थो ॾिए त उहो उन रटाफिकेशन वारे खां या जेको कापियुनि में तव्हां लिखायो आहे जवाबु उन खां उहो 1000 दफ़ा भलो आहे। त शॉर्ट आंसर्स जूं 30 मार्कूं आहिनि जंहिंमें तव्हां 10 अटेम्प्ट कंदा तॾहिं 30 मार्कूं वञी थींदियूं। उन हिसाब सां तव्हां 12 क्वेश्चन्स ॾेई सघो था, 13 क्वेश्चन्स ॾेई सघो था, 14 क्वेश्चन्स 15 ॾेई सघो था। उन में उन अटेम्प्ट करायो 10 ऐं 10 मल्टीप्लाई बाय 3 10 मल्टीप्लाई बाय 3 30 थी विया। उन खां पोइ लॉन्ग क्वेश्चन CRQs आहिनि। हाणे इहे सिर्फ़ु 20 मार्कुनि जो पोर्शन बचियो आहे। इन जे लाइ महिरबानी करे हिते जेके तव्हां महिरबानी करे 4 सवाल ॾेई 2 अटेम्प्ट करायो। इहो हिते घणी 2 अटेम्प्ट करणो अथव त ॿिनि ते 10 मार्क तव्हां जेकॾहिं हिकिड़े क्वेश्चन से रखियो त 2 अटेम्प्ट कंदो त 20 तव्हांजो पूरियूं थी वेंदियूं। ऐं जेकॾहिं तव्हां इन जो जवाबु जेको आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़े पेज जो हुजणु घुरिजे या 2 पेजनि जो हुजणु घुरिजे। छाकाणि जो हिन ते 10 मार्कुनि जो मटीरियल जो ओतिरो ॿार खां वठणु घुरिजे जेतिरो उन जो मार्क्स जो वेटेज आहे। उन हिसाब सां तव्हां महिरबानी करे हिन में 4 क्वेश्चन ॾेई ऐं तव्हां हुन खां 2 अटेम्प्ट करायो त हुनखे 50% चॉइस बि हुजे। ऐं उहो जेकॾहिं 2 अटेम्प्ट करे था वञनि त ज़बरदस्त थींदो ऐं हुन जे लाइ फेवर रहंदी। हाणे मसइलो इहो आहे त जेकॾहिं एतिरा ॾिघा क्वेश्चन न आहिनि जो 1 पेज या 2 पेजनि जा हुजनि त महिरबानी करे तव्हां हिननि ॿिनि 3 सवालनि खे तव्हां A B में पोर्शन करे सघो था। ऐं हर A ऐं B पोर्शन जूं 5-5 मार्कूं रखी तव्हां हिते जेको आहे सो जेकॾहिं 2 अटेम्प्ट कंदो क्वेश्चन त हुन में 4 क्वेश्चन ज़रूरु हल कंदो A ऐं B जे हिसाब सां त हुनखे ओतिरियूं मार्कूं मिली वेंदियूं। त इहो आहे कहिड़े क़िस्म जा क्वेश्चन्स हुन में विझनि त जीअं बहितर ऐं स्टैंडर्ड जो क्वेश्चन पेपर थिए। उन खां अलावा हे जेको सेक्शन A में मेंशन कयो कंप्रीहेंसिव जेके तव्हांखे ॿुधायो रीडिंग राइटिंग ऐं लिसनिंग स्किल्स में हुन खां जेको आहे सो असेस कयो ॿार खे। उन खां पोइ B सेक्शन में 30 मार्कूं सेट आहिनि जंहिंमें MCQs 10 ब्लैंक्स 10 MCQs ऐं 10 ट्रू ऐं फॉल्स अची वेंदा। उन खां पोइ C सेक्शन शॉर्ट आंसर जो आहे जेको हिकिड़ी लाइन या 2 लाइन या 3 लाइननि ते वधि में वधि वञी सघे थो। उन जो पर मार्क जेको आहे ॿार जूं 3 हूंदियूं ऐं उन खां अलावा 13-14 क्वेश्चन्स ॾेई उन में तव्हां जेको आहे सो 10 जो जवाबु वठी सघो था। लॉन्ग क्वेश्चन्स उहे 4 क्वेश्चन्स ॾियो 2 अटेम्प्ट करायो तव्हां ऑटोमेटिकली जेको आहे सो उहे 2 अटेम्प्ट कंदा त उन में 20 मार्कूं थी वेंदियूं। त इहे जेके आहिनि सभु सुवाल आहिनि। SRQ में बि CRQ में बि इहो थोरो ख़्यालु करणु घुरिजे त जेको ॿारु सेल्फ स्ट्रक्चर ठाहे ऐं तव्हांखे जवाबु थो ॾिए त बेटर देन अदर स्टूडेंट्स जेके रटाफिकेशन में या कॉपीअ में लिखियल जेके शयूं त जेकॾहिं को बि पेपर सेटर या उस्ताद पंहिंजे क्वेश्चन पेपर ठाहिण में जेकॾहिं कंप्रीहेंसिव क्वेश्चन्स विझंदो, ऑब्जेक्टिव क्वेश्चन्स विझंदो, शॉर्ट आंसर्स विझंदो ऐं CRQs या लॉन्ग क्वेश्चन्स विझंदो त हिकिड़ो बहितरीनु ऐं सुठो जेको आहे सो इहो क्वेश्चन पेपर डेवलप थी सघे थो। त मां पेपर सेटर्स खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे अहिड़े क़िस्म जा सवालनि जी खोज न कनि। जे ॾिसो शॉर्ट आंसर्स में बि तव्हां लेबलिंग ॾेई सघो था। तव्हां को बि हाणे सिंध सूबे जो जेकॾहिं तव्हां नक्शो ॾेई ऐं हुनखे चवंदो त बॉर्डर्स हेॾा होॾा जा तव्हां असांखे मेंशन करे ॾियो त जेकॾहिं 3-4 बॉर्डर्स बि तव्हांखे मेंशन करे ॾींदो त हुनजो 3 मार्कूं जेको आहे जस्टिफाइड हूंदियूं। लेबलिंग कंदो अहिड़े क़िस्म जा बहितर सवाल लिखी ऐं जेकॾहिं ॿार खां कंप्रीहेंसिव शार्पनेस इंटेलिजेंस हुनजी असेस कयो त जीअं हू इज़ीली जेको आहे ॿार हुन अटेम्प्ट करे। अहिड़े क़िस्म जो जेकॾहिं पेपर असां तयारु कंदासीं त उन में ॿारनि जे फेल थियण जा चांसिस तमामु घटि हूंदा। छाकाणि त कंप्रीहेंसिव में कुझु न कुझु मार्कूं ॿारु खणी वेंदो, ऑब्जेक्टिव में खणी वेंदो ऐं शॉर्ट आंसर्स में खणी वेंदो। CRQs वधि में ॾुखिया लॻंदा आहिनि ॿारनि खे पर ओवरऑल इहो ज़रूरु ख़्यालु कजो त क्वेश्चन्स में 33% जेके आहिनि से ईज़ी सवाल हुजनि, 33% मीडियाकर हुजनि ऐं 33% जेको हार्डर हुजनि। जॾहिं वीकर हूंदो त वीकर 33 हासिलु करे वेंदो ऐं हिन मां बि अधु हासिलु करे वेंदो जेकॾहिं हितो भली कुझु न मिलेसि पर वीकर 33 जेकॾहिं हिन मां 12 मार्कूं खणंदो त उनजा जेको आहे 44-45 मार्कूं थी वेंदियूं। त हिते वीकर खे पोज़ीशन आहे चांस आहे त हू आराम सां पासिंग मार्क्स खणी सघे थो। जेको मीडियाकर ॿारु हूंदो 33 मीडियाकर बि अवेल कंदो, 33 ईज़ी पोर्शन बि अवेल कंदो त हुनजूं 60 मार्कूं थी वेंदियूं। ऐं मीडियाकर ॿारु हमेशह हितां बि जेको आहे हार्ड क्वेश्चन्स मां बि अधु मार्कूं खणंदो आहे। हिन जे लाइ मीडियाकर जे लाइ हे बि
अधु मार्कूं खणी वेंदो, हेॾो महिल सॼियूं खणंदो ऐं पंहिंजो बि बहितर खणंदो। त इहे जेके आहिनि इहो बि ख़्यालु रखणु घुरिजे त असांखे ॿार खे फेल नाहे करिणो, पर अहिड़े क़िस्म जो जेको आहे क्वेश्चन पेपर में डेवलपमेंट में सेटिंग करण में जेकॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जूं शयूं हुन में विझंदो त ॿार इज़ीली जेका आहे उहो सक्सेसफुल स्टोरीज़ ॾांहुं हलियो वेंदो। ऐं जॾहिं ॿार हिकु दफ़ो पंहिंजे पेरनि ते, पंहिंजे अकुल, पंहिंजे जवाबनि ऐं पंहिंजे एतमाद ते जेकॾहिं पास थी वियो त वरी कॾहिं बि फेल न थींदो। उनजे करे महिरबानी करे असांखे डॉक्टर क्रिस्टी इहो बि ॿुधायो त कॾहिं बि फेल न लिखो, ऑलवेज़ अनसक्सेसफुल और सक्सेसफुल उनखे मेंशन कयो, छाकाणि जो फेल जो ॿार जे ज़हन ते तमामु घणो असरु थो पए। अनसक्सेसफुल जेकॾहिं लिखंदो त उन ते एतिरी उनजी हार्डनेस न आहे लफ़्ज़ जी। सो महिरबानी करे अहिड़े क़िस्म जूं टिप्स जेके आहिनि उहे पंहिंजे पेपर्स में कयो, मेंशन कयो ऐं उनखे इम्प्लीमेंट कयो, त इंशाअल्लाह ताला असांजो जेको आहे पेपर बि बहितर थींदा ऐं ॿारनि जा रिस्पॉन्स बि तमामु सुठा मिलंदा। जेकॾहिं तव्हां चाहियो था त मुंहिंजो क्लिप्स जेके आहिनि उहे तालीम जी बहितरीअ में आहिनि, त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, हेल्प कयो। गॉड ब्लेस यू, थैंक यू वेरी मच, अल्लाह हाफ़िज़।